बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों, अज असी छा जो रिसालो पढ़दासीं उन मां सुर कल्याण दास्तान पहिरियों जो बेत पहिरियों अवां सजणी जी समाअत जी नज़र अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा आहे सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं माना अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी यानी पहिरियां अल्लाह जो वॾे इल्म वारो तमामु मथां बुलंद दुनिया जो मालिक आहे। कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम यानी हू कुदरत वारो पंहिंजी कुवत सग ऐं ताक़त सां बरक़रार मुस्तहकम आहे अज़ल खां सो सारा आहे सचो धणी चई हमद हकीम। हिन खां अॻु में हिकु लाइन मुखारे जी वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम यानी हू मालिक आहे हिकु आहे को बि शरीक कोन अथसि रिज़्क़ ॾींदड़ आहे हू पालणहार ऐं वॾो महिरबान आहे सो सारा आहे सचो धणी चई हमद हकीम उन ई मालिक खे सारा आहे जेको सचो आहे उन हकीम यानी दाना जो हमद चओ करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो यानी उहो एहसान कंदड़ आहे पाण ई हिन जहान खे जोड़ींदो हलाईंदो। हिन बेत में जेकी अल्फाज़ शामिल कया विया उन्हनि जी माना अवल यानी पहिरियां अॻ में मुंड में शुरूआत में इब्तिदाई मुंड वारो अल्लाह इसमें ख़ासि खुदा जो ज़ाती नालो हिकु खुदा मालिक सभिनी सुहिणनि सिफ़तुनि जो जामिया अलीम अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी सिफ़त आहे वॾे इल्म वारो वॾो ॼाणंदड़ वॾो ॼाणू इस्मो ख़ासि ऐं आम खुदा ताला जो ज़ाती नालो आहे आला सिफ़त आहे तमामु मथां ऊचो बुलंद तमामु वॾो वॾे मर्तबे वारो पुतुम उम्द आलम इन जी जमा आहे आलम आलम तमामु दुनिया समूरो जहान जग संसार जगत परथणी मखलूक आदम लोक ख़ल्क़ ज़मानो वक़्तु दौर धणी सिफ़त धण जो मालिक या मालिक कादिर सिफ़त यानी कुदरत वारो ताक़त वारो ज़ोर वारो ताक़त रखंदड़ वस रखंदड़ वस वारो खुदा ताला जो ही बि हिकु सिफ़ाती नालो आहे। कुदरत यानी इलाही कुवत खुदाई कुवत खुदा जी कारीगरी कुवत सग कायम यानी बरक़रार मुस्तक़िल मुस्तहकम मुक़र्रर मुहकम मज़बूत कदीम अज़ल खां वाली संभालींदड़ धणी मालिक ख़ावंद आका वारिस हाकिम वाहिद हिकिड़ो अकेलो वहदहू यानी हू अल्लाह ताला हिकु आहे हू हिकिड़ो ई आहे राज़िक़ रिज़्क़ रसाईंदड़ पालणहार रब यानी पालणहार परवरदिगार धणी ताला रहीम बेहद रहम वारो महिरबान सारा तारीफ़ हमद वाखाण सचो सादिक ख़ालिस आदिल हमद
ख़ुदा पाक जी तारीफ़ या ख़ुदा पाक जी साराह। हकीम हिकमत जो ॼाणो, पर हिते ख़ुदा ताला जी सिफ़त जे बारे में लफ़्ज़ हकीम आयो आहे, यानी हकीम ख़ुदा ताला जी सिफ़त आहे। करीम करम या एहसान कंदड़, बख़्शणहार, बाज़ारू, महिरबान, मुआफ़ कंदड़ ऐं सखी। जोड़ण मतिलबु कुदरत सां अजीब शयूं पैदा करणु। जहान यानी दुनिया, संसार, आलम, ज़मीनूं। हिन बैत में भिटाई सरकार अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तारीफ़ करे उहो सबक़ ॾिनो आहे त अवल अल्लाह पाक आहे, यानी सभ खां पहिरीं शुरूआत में जेको सभु कुझु ॼाणंदड़ आहे, जेको हर शइ जो इल्मु रखे थो, जेको सभ खां मथां आहे, जेको हिन सारे जहान जो मालिक आहे। उहो पंहिंजी कुदरत, सग, इल्म, ज़ोर सां अज़ल खां वठी बरक़रार, क़ाइम ऐं दाइम आहे। उहो ई मालिक आहे, उहो हिकु आहे, उनजो को बि शरीक न आहे। उहो ई रिज़्क़ ॾींदड़ आहे, उहो ई परवरदिगार आहे, बेहद महिरबान आहे, बेहद बाज़ारू आहे। तूं उन ई पंहिंजे सचे हक़ीक़ी सादिक मालिक जी साराह ऐं तारीफ़ ऐं वाखाण कर। उन जो हम्द चा। उन हर शइ जे ॼाणंदड़ जी सनागाह जो करीम आहे, उहो ई करम कंदो ऐं हिन जहान खे हलाईंदो। अवल अलाह आहे, पर हिते नालो वठण सां गॾु मुराद अलाह ताला ते ईमान आणण बि आहे। नालो त हर को वठे थो, पर ईमान को आणे थो। भिटाई सरकार बि उहो फरमाए थो त अवल अलाह आहे, तूं हुन ते ईमान आण। उहो ई बुलंदो बाला, सभु कुझु ॼाणंदड़, रिज़्क़ ॾींदड़, रहम कंदड़ आहे। उन जी तारीफ़ यानी ईमान आण। उहो बख़्शणहार आहे, पोइ हिन जहान खे उहो पाण जोड़ींदो ऐं हलाईंदो।